शेरल मुझो तव्हां ॿिन्ही बैरनि सां को बि जहिड़ो नाहे। इन जे करे चवां थो त मुंहिंजो रस्ता रोक न कर त सुठो अथई। जॾहिं असां तो वटि ॻाल्हियुनि लाइ आयासीं त तो ॾाढा मुड़सी ॾेखारी ऐं रूटे खे अकेलो ॾिसी वञी उन सां जहिड़ो कई। तो रूटे जी इज़त जो बि लिहाज़ न कयो। हाणे मूंखे तूं ई ॿुधाए शेरल, इहो रुंडो कमीणो शख़्स इज़त जे लाइक़ु आहे जो मां उनजी इज़त कयां? सुभाणे वञी जेकॾहिं असां तुंहिंजे पीउ जी ॾाड़ी में हथ विझूं त पोइ हैदर हाणे तव्हांजे हवाले। हिन खां कहिड़े नमूने कहिड़े तरीक़े तां वात खोलरायो इहो तव्हांजे मथां आहे। मूंखे चाकरखाने नियापो कयो आहे, मां उन खां थी अचां थो। ठीकु आहे सोट, तव्हांखे इजाज़त आहे। तव्हां भली पंहिंजा वञी कमकार कयो ऐं हिन जो कीअं वात खोलराइबो इहो मां ॼाणियां थो। सावल ख़ान, तूं सिर्फ़ु एतिरो ॿुधा त हिन जे मथां हथ हल्को रखूं या कयूंसि गरम। इहा तव्हांजी मर्ज़ी आहे, फुल इजाज़त आहे तव्हांजे हवाले। जेकॾहिं मरी बि पवे थो न, लाश खणी वञी कैनाल में उछले अचेसि। तव्हां मूंखे नथा मारे सघो। कहिड़ो मां तव्हांजो खून कयो आहे? तो हिकु खूनी माण्हू जो साथ ॾिनो आहे ऐं तूं जासूसी करे सोट मथां हमिलो करायो अथई ऐं अञा तूं चई थो त मूं कुझु बि न आहे कयो। अड़े रे, तो तरफ़ खून जो पलांद आहे ऐं जेकॾहिं हितां तूं सही सलामत ऐं इज़त सां वञणु चाहीं थो त जाबर जो तोखे ॾस ॾियणो पवंदो, न त तोसां अहिड़ो हशर कंदुसि न जो तूं पंहिंजे पेरनि ते बि न बीह सघंदे। फिरोज़, सावल जे तरफ़ खां बि असांखे फुल इजाज़त मिलियल आहे। हाणे तो वटि ॿी का बि वाट न रही सवाइ जाबिर जे ॾस ॾियण जे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।